हसी मत खसी, हसी मत खसी। भाजाई ॾिस जाए अॼु मासी सफूरा पैसा वापस करण कोन ईंदी। अॼु जे न ॾिनई न त मां बि घर वञी कंहिं नई खट खे पुठी ॾेई खणी ईंदीसांसि। भाजाई खट के छा कंदासीं? खटूं थोरियूं आहिनि, हिकिड़ीअ ते तूं सुम्हंदी आहीं, ॿिए ते अधो ढोलण सुम्हंदो आहे, टीअ ते वरी चाचो। भाजाई असांजे घर में त खटूं 4 आहिनि, पोइ तूं 3 छो थी ॿुधाई? चौथीअ ते तुंहिंजो भाउ ऐं मां सुम्हंदा आहियूं, सॼी राति निंड करण कोन ईंदो आहे। भाजाई अधो वॾो मच्छर आहे छा जो तोखे निंड करण नथो ॾे? भेण सुहिणी, मच्छरनि जो आवाज़ त थोरो हूंदो आहे, भाणे जे गोगरनि जो आवाज़ त सॼी राति ॿुधणो पवंदो आहे। खटूं बि कहिड़ियूं नयूं हूंदसि, नई का वाणियल हूंदसि, उहे बि छोरनि विड़ी विड़ी छिनी छॾी हूंदियूं। अई सुमल अम्मा घर में आयो? हा मासी आया अच वेह। हा असां सभु घर में आहियूं, असांखे तो वांगे रुलण जी आदत कान्हे मासी। अमड़ आई हुअसि तव्हांजे घर हिकिड़े कम सां। वरी पैसा उधारा घुरंदी? उधारा कान घुरण आई आहियां, तव्हां खां वरितल उधारा पैसा वापसि करण आई आहियां। मासी सुठो थियो जो वापसि करण आई, त मां अॼु तुंहिंजे घर पई अचां। खट खणण? छो अमड़, तव्हांजे घर महिमान अचण वारा आहिनि छा? ऐं मासी तोखे त हिन छोकिरीअ जी ख़बर अथई, मज़ाक कंदी आहे। मासी मिड़ई तोसां मज़ाक पई करे, पैसा ॾे। अमड़ तव्हां मूंखे घणा पैसा ॾिना हुआ? मासी वेसर जो मर्ज़ पैसा वापसि करण वक़्तु तोखे छो थींदो आहे? वठण वक़्तु जेका घरां सोचे ईंदी आहे उहो त तोखां विसरे कोन थो। मासी 1000 वतो है, तो चयो त मां 4 ॾींहंनि में वापसि करे वेंदसि, अॼु 14 ॾींहं आहे। अमड़ माफ़ कजो, थोरी देरि थी वई वापसि करण में, मुंहिंजा पंहिंजा पैसा माइन में फाथा पिया आहिनि। मासी तूं बि माइन खे उधारा ॾोकड़ ॾींदी आहीं? अमड़ मां त पैसा हुननि खे उधारा कान ॾींदी आहियां, पर हू मूंखां रलियूं सिबराए वेंदियूं आहिनि, कुझु ॾींदियूं आहिनि, कुझु वरी रखराए वेंदियूं आहिनि। अम्मा सुमल हीअ तुंहिंजी अमानत। बी मासी बी पहिरियां नोट आऊं ॾिसां ही असली आहे या नकली आहे। भाॼाई वीचारी मोगी आहे, उनखे ख़बर कान नथी पए, पहिरियां मां ॾिसां। मासी ही तू नकली नोट खणी आई आहे, अगर आउट हो जा तो तू भाॼाई खे नकली नोट ॾेई वञी आहे। खड़ पंहिंजा पैसा। मासी शाबस हुजनई, मूंखे नकली नोट पई ॾी। अई अमड़ मां ही तोखे नकली नोट छो ॾींदसि? जीअं मूंखे मिलिया न मां तोखे ॾियण आई आहियां। मासी कंहिंखां वतो हुई इहो नकली नोट? हुरा खां वरितो हुम, तो सोचियमि त तव्हांखे ॾियां, पोइ मूंखे मिलंदा त मां हुरा खे ॾेई छॾींदसि। इन वटि कूड़ा नोट आहिनि, इन्हनि कूड़नि नोटनि जे करे हूरा जे छोरनि खे होटल वारनि पादर हया हा। हीअ बेइज्जती तव्हां मुंहिंजी कान कई आहे, इहा बेइज्जती कराई आहे अती हुरा। मां वञी थी हुनखे ॾिसांसि चङी तरह। भाॼाई वञी खट खणी अचीसि। शाम ताईं ॾिसांसि थी, अगरि अचे थी त वञी थी खट खणी अचांसि। अरे वलण जीअं था हलण। अरे हिन नकुली नोटनि मां 2 नोट खुटल अथई। हाँ खुटल आहिनि? इन जी माना त अम्मा पेती जो तालो खोलियो आहे, इन्हनि कूड़नि नोटनि मां 2 नोट सचा सम्झी कढिया अथसि। अरे पोइ ॾाढा पात रखाईंदासीं, जेकॾहिं अम्मा खे ख़बर पइजी वई त असां ताले जी डुप्लीकेट चाबी ठहाराई आहे, पोइ त ॾाढो कमु ख़राबु थींदो। हलण तूं हाणे परेशान न थी, असां इहे नकुली नोट खणी आया आहियूं न, इन जाइ ते असली नोट रखे आया आहियूं। अम्मा खे असां ते शक बि कोन थींदो। अरे अम्मा इहो कोन सोचींदी त 2 नोट खयां बि अथमि त पोइ पैसा पूरा पिया आहिनि। अदा पोइ इन्हनि पूरनि पैसनि खे हली अणपूरो था कयूं, 2000 उतां कढी था अचूं, पोइ अम्मा जो शक ख़तमु थी वेंदो। हा जेकॾहिं पैसा अम्मा खुलिया कराया हूंदा न त पोइ हुनखे ख़बर पइजी वई हूंदी। जीअं असां नकली नोट होटल ते खणी हलियासीं, असांखे बि ख़बर पइजी वई हुई न। अदा इहो होटल वारो बेरहम हो जीअं असांखे कुटको ॾिनो, हे असांजो ॻोठु आहे। वध मां वधि अम्मा खे ईअं चवंदा न, कूड़ा नोट खयो थी वठी थुली। अम्मा खे हिन ॻाल्हि जो अफ़सोस ठप कोन थींदो। अफ़सोस छो थींदो? कूड़ा नोट बि हुन वटि ऐं 2 कूड़ा पुट बि हुन जा। जहिड़ा नोट कूड़ा तहिड़ा हुनजा 2 पुट कूड़ा। हा यार, जेतिरा असां कूड़ ॻाल्हाया आहिनि न, जेके तुंहिंजे मथे में वार आहिनि, मुंहिंजे मथे में वार आहिनि, अम्मा जे मथे में वार आहिनि, सभु गॾायूं त बसि असांजा कूड़ मथे थी वेंदा। ऐं सॼे ॻोठ वारा अम्मा खे सॾींदा ई आहिनि, कूड़ जी मां, कूड़नि जी मां। अदा
असांजी सदाई कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं पर इहा ॻाल्हि सची कई अथई। अरे मता माता सची कही थई असां डुप्लीकेट चाबी ठराई आ। अदालन सफ़ा को ॿार सम्झो अथई छा पंहिंजे भावलनि खे। अरे पोइ हल अम्मा जो थोरो नुक़सान करे अचो। वरी कहिड़ो नुक़सान कयूं? अरे चरिया हिन मां 2000 खुटल आहिनि न, हा उहे हुननि में विझी आया आहियूं न, जेके पैसा उते रखियासीं। हल तो उतां कढी अचूं उहे 2000। अरे हल यार हल हल भॼो थो मां अची न वञी। अदी हो रहा शाबाश ते वाह जो मुंहिंजो मान रखियो अथई। अथी खेत आहे छा थियो? वे 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 छा खेत आहे? छोड़ी गुस्से में कावड़ में आई है। भेण जे पैसा न ॾियणा हुई त न ॾींया पर मूंसां ईअं त न करीं। छा कयो आहे भेण? मूं तोखे ॿुधा त सही। 2000 कूड़ा ॾेई ऐं पुछी थी त छा थियो? अथी तोसां खेत आहे हिन पल्ले मां मूं तोखे पाण 2000 कढी ॾिना वरी चई त कूड़ा ने। तुंहिंजे न कूड़े ॾोकड़नि जे चकर में प्यारे जी नूंहं ऐं धीउ मुंहिंजी वॾी बेइज़ती कई आहे। अदी तोखे कंहिं चयो त उहे पैसा कूड़ा आहिनि? अदी जीअं मूं तोखां पैसा वरिता तीअं मां सिधो हली वियसि प्यारे जे घर। सूमल खां मूं पैसा वरिता त चवां पई कर्ज़ लाहींदी वञा पर तुंहिंजा ॾोकड़ त कूड़ा निकिरी पिया। उन्हनि खे कहिड़ी ख़बर, उन्हनि खे कॾहिं ॿधा नोट मिलिया ई कोन्हनि। वधि में वधि 100 या 50 जो मूं ॾिठो हूंदुनि, हज़ारनि जो त हुन कॾहिं मूं ई कोन ॾिठो आहे। पोइ हुननि मूंखे छो चयो त नोट कूड़ा आहिनि? मता तोखां इहे नोट वठी तोखे वरी कूड़ा वापसि कया हुजनि? भेण हुननि पैसा मुंहिंजे मुंहं ते चेक कया त नकली आहिनि। चरियूं आहिनि छा हू ॿई? तूं जो मुंहुं कहिड़ो नोट चेक करण वारी मशीन आहे जो उन्हनि ॿिन्ही चेक ते कया नोट? मुंहिंजे मुंहं ते चेक करण वारी ॻाल्हि कान्हे पर हुननि पैसा मुंहिंजे साम्हूं चेक कया। चवनि पियो असीं कोन वठंदासीं, जंहिंखां वरिता अथई हुननि खे वापसि कर। भेण ॿुढी मर जे भलाई न करणी हुई त न करीं, ईअं बेइज़तो त न कराईं आहे न। किथे आहिनि मुंहिंजा ॾिनल 2000? हीअ न तुंहिंजा ॾिनल नकली नोट अचे। करे छा थी? ही मुंहिंजा नोट ही त गुंजर सुंजर अलाए किथां नोट आंदा अथई। मुंहिंजा त नवां नोट आहे जेके मूं तोखे ॾिना। भेण जीअं तो मूंखे पैसा ॾिना मूं बि रहे जे पलांद में ॿधा साॻिया वरी खणी आई आहियां तॾहिं इहे पैसा गुंजिजी विया आहिनि। इहे पैसा मूंखे बानो वॾेरीअ ॾिना, उहा मूंखे नकली नोट कीअं ॾींदी? तूं बि रोज़ रोज़ कूड़ हणी हुन खां पैसा जो वठी ईंदी त न थी सघे हुन तोखे कूड़ा ॾिना हुजनि। अधी सपुरा मूंखे कसम आहे जीअं मूंखे वॾेरीअ बानो पैसा ॾिना मुंहिंजे पलो में ॿधी छॾिया। सोचियुमि दादा जागन जे पुट जी शादी आहे उन में ख़र्च कंदसि। ही मुंहिंजा पैसा ई कोन्हनि, इहे नोट मुंहिंजा कोन्हनि। अधी ख्वार थींदी ही शादीअ में पैसा घोरींदी नकली अथई, अधे जागण खां चेक करा जा। नकली वरी कीअं थिया इहे नोट? असली नोट मूं ॾिना ई जॾहिं नकली आहिनि। ही त मां अची मखण खां वञी चेक करायां, मूंखे त असली था लॻनि। नहीं करे छा सारा खाना अलाए त कहिड़ो जादू करे छॾियो अथई। नथो मिली त दिलि खे करार ई नथो बाबा ये रहा तो आज असांखे करम नवाज़ी आहे जो मूंसां मुंहिंजे घर में मीटिंगियूं करण था अचो। तुंहिंजे लाइ जेको हियांव फाटियो अथसि न इहो मूंखे चङी तरह ख़बर आहे। अलाह करे त हीउ टरो रेस हितां खां जल्द हलियो वञे। अदा जे अचण जो टाइम थियो, किथे ईअं न थिए जो झेड़ो थी पवे। छोरे ये सोची छा थी पई ॾिसी कान थी अंधी नंढड़ो रेस असांजे घर में आयो आहे। घटि में घटि हुनखे चांहि जो चुकड़ो त प्यारियो न। उथो चांहि करे आ। ठीकु आहे बाबा, चाहे न बाबा। अभी हल कमरे में और उनका हाले वाल बता दो। सजण भाउ ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ुशि त आहियां पर जेको तूं असांजे घर तो अची न उन में ख़ुशि कोन आहियां। त ठीकु आहे, ॿीहर मां तव्हांजे घर कोन ईंदुसि। अचजाम न, असांजे घर में तुंहिंजे अचण सां पाड़े वारा कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि इहा असांजे दिलि खे ख़बर आहे। अड़े इहो वरी कहिड़ो फलसफ़ो ॻाल्हाई? मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध,
पर माण्हुनि जे ॻाल्हियुनि जे करे असीं पंहिंजनि खे घर में अचणु कोन ॾींदासीं छा? हा बाबा थोरो मूंखे साह खण ॾे, तोसां तारीख़ छॾाया थो आऊं। थारा खान हाणे जे मिलणो हुजे त मुंहिंजे ओताक ते अचिजांइ, मूंखे पंहिंजे घर न घुराइजांइ, तुंहिंजो पुटु नाराज़ थो थिए। ॾे ख़बर ॾाॾे आहे पुट, तो मूंसां वाइदो कयो न तॾहिं टरड़े खे घर कोन वठींदे, त पोइ छो वठी आयो आहीं इन टरड़े कुकड़े खे असांजे घर में? अड़े भला जेकॾहिं क़िस्मत सां घर में लड़ी आयो त कहिड़ी अरबा ख़ता थी वई। बाबा असांजो अज़ीज़ आहे, असांजो पंहिंजो आहे। इहा ख़बर अथई त रहिसियाणी बानू असांजी छा थींदी आहे? हा उहा चए थी त भले अचे, उन लाइ लख इज़त आहिनि, पर जेकॾहिं इहो टरड़ो वरी असांजे घर में आयो आहे त अहिड़ी बेइज़ती कंदोसांसि जो यादि रखंदो। कोन थो वठी अचांसि तो कूथर जे घर, खामखा ॾाढी पियो थो ॾाढी। हलां थो अंदरि, हेॾे करे त मां मथो ई फेराए छॾींदी जोरा तो बि। अदा सुठो थियो जो तो नंढे रेस खे पाण रोकियो, न त बाबा त मुड़े ई न पियो। अदी हाणे जे टरड़े खे हूंदो नक या पितो त इहो असांजे घर में त कोन ईंदो। हू ईंदो कोन, पर बाबो हुनखे मिंथू कंदो ऐं मञाए हुनखे वठी ईंदो घर। तूं परेशान न थी, जेकॾहिं इहो टरड़ो वरी घर में आयो न त वरी ईअं बेइज़ती करे कढंदोसांसि ॿाहिरि। इलाही कावड़ खाधी अथमि, हाणे उथ मानी खणी अच त 2 गिराम मानी जा खावां। हा मुंहिंजा मिठा भाउ, तूं वे त मां तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां। रईस हिकिड़ी बोरी असांखां वधीक कणिक जी खणी छॾे, ॿियो छा? घणो तो ॻाल्हाईं, फसल मथे खणी पोइ मूंसां ॻाल्हाया। अञा घटि खयूं अथई, अञा घटि। बाबा छॾियो बहस खे, सभिनीनि खे इनाम मिलंदो। ही ॾिस मोरागी मच्छी तुंहिंजे लाइ ऐं वॾो डंभरो वठी आयो आहियां। क़बूल पवे हिन मिसकीन बेवा आशिक़ प्यारे जो। सजाए रुगया सस्ती भाॼी पारोसी भाॼी कयूं, भंगो बेटो ई हूरा वटि। हूरा हे ॾिस मां सिंधी बकर जो ॿाकरो गोश्त जे लाइ वठी आयो आहियां, क़बूल पए। हिकिड़ो ॿाकरो गोश्त वठी आयो आहे, ॿियो मच्छी वठी आयो आहे, हाणे कंहिंखे जवाबु ॾियां? असी मत खसी, असी मत खसी, असी मत खसी, असी मत खसी। हमदार मखणा जी कया पोतारे सुल मखणो लगाए। बाबा भला ई हारी घट आया न, तो सभिनीनि खे इतला कोन कयो जा? भोतारा बाबा जिन जिन हारनि जा फसल सुठा थिया आहिनि उन्हनि खे घुरायो अथमि असुल मखणो लॻाए। भलो थियो, पर कमदार आई बादशाह माण्हू सभिनी खे घुराई आहे न। भोतारा बाबा छो? इनाम त सिर्फ़ु असां हिननि खे ॾींदासूं न, ॿियनि खे छो घुरायूं? उहे भली ॿिनी ॿारे जो कमु कनि, असुल मखणो लॻाए। सफ़ा को दरवेश ई कमदार। बाबा एॾी उमिरि आंदी अथई, एतिरो बकुल कोन अथई। बाबा उन्हनि जे साम्हूं हिननि खे इनाम ॾियूं आहे न त उन्हनि में रीस पैदा थिए हा, ईंदड़ साल वधीक महिनत कंदा। भोतारा बाबा रीस त ख़राब आहे न। कमदार अॼु त सफ़ा भूख बसर थी पियो, चवड़ी कान्हे त हसद न कर, रीस भली कर। बाबा साईं तव्हां लख जी ॻाल्हि कया। कमदार हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, किताब खोले ॿुधा त हिननि मां कहिड़े इनाम जो हक़दार आहे। भोतारा बाबा किताब खोलण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हिन भेरे बि अकबर मल मारे वियो, असुल मखणो लॻाए। रईस हिकिड़ी बोरी असांखां वधीक कणिक जी खणी छॾे, ॿियो छा? घणो तो ॻाल्हाईं, फसल मथे खणी पोइ मूंसां ॻाल्हाया। अञा घटि खयूं अथई, अञा घटि। बाबा छॾियो बहस खे, सभिनीनि खे इनाम मिलंदो। बाबा साईं कमदार कुझु कणिक कुड़ी में वधीक छॾे न त मल मारे वञा। बाबा मुख्य तरह सां वॾे जो हुकुम हो त हारनि खे कुटी छॾिजाए। तूं दोद कयो, मुंहिंजो खरो अॻ में लथो, तुंहिंजो पोइ लथो, हिकु कणिक जो दाणो बि कोन छॾियो, सभु तोराए वरितई तूं। बाबा हाणे बहस खे छॾियो, तव्हां सभु मुंहिंजा बच्चा आहियो, सभु इनाम जा हक़दार आहियो, मुंहिंजा पंहिंजा आहियो। बाबा साईं हाणे छा हुकुम आहे? असुल मखणो लॻाए। रईस वॾा कमदार खे चइजां अॻे साल अकबर खे दोद करणु न ॾिजां। बाबा कंहिंसां बि दोद न थींदो, पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधी छॾियो, जंहिंखे जेको बि इनाम ऐं वंडी मिले उहो पंहिंजे बच्चनि जी तालीम और तरबियत ते ख़र्च करे, पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो ऐं महिरबानी करे ख़ासि तौर ते पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो। हिकिड़ी ॻाल्हि बाबा गौर सां ॿुधी छॾियो,
त घाटीअ खां बचो ऐं कची ॿोल कॾहिं बि न कयो। व्याज खोरनि खां बचो। व्याज खणण सां रोज़ीअ मां बरकत निकिरी वेंदी आहे। ख़ुदा न ख़ास्ता अगरि कॾहिं बि को ॾुखियो वक़्तु ईंदो त चनेसर ख़ान जा दरवाज़ा तव्हांजे लाइ हमेशह खुलियल रहंदा। कॾहिं बि रेसियाणी बानो मूंसां अहिड़ो मज़ाक त कोन कयो आहे। हुन त जीअं मूंखे पैसा ॾिना त मूं खणी पले में ॿधिया। कूड़ा कीअं थिया? किथे हिन मूंसां मज़ाक त कोन कई आहे? न न, उहा वरी मूं बेवस अहिड़ो मज़ाक छो कंदी? पक इहो जेको पैसनि वारो करे पता न, इहो सभु पूरा कयो हूंदो। पले में ॿधियल इहे पैसा अधे मखणे खां चेक कराया, जे सही आहिनि त सभु पूरा सां हूरा उहो अशर कंदी जो राजन खे ॾस ॾींदी। मुझे बारे में सोचण वारे सजण खे लख लख सलाम, लख लख बिस्मिल्लाहियूं। बेलगाम कॾहिं इते छो आयो? निकिरी तई न त इहो फूट जहिड़ो मुंहुं मां ॿाहिरि सां कुटी ॾिसे। जेकर तूं सां शादी थी आहे न, कुते ना ये हालत थी आहे न, कुतो बि मरी वञे। हिकिड़ो बेस्तो हिन घरां निकितो कोन्हे त इहो ॿियो बेस्तो भाउ वरी असांखे बोर करण लाइ आयो आहे। हा हा, वाकई बेस्तो आहे, वॾो बेस्तो आहे। हिन में तिर जेतिरो बि शक कोन्हे। हिन बेस्ते जे मुहांडे नलका बि हूंदा आहिनि, उहे बि ज़रे ज़रे पिया बोर थींदा आहिनि। ऐं मिठो पाणी त ॾींदा ई कोन्हनि निभागा, रुगो खारो ई खारो पाणी, असली कारो पाणी खणी चओ। निकिरो भई जा, सभिनी खे पुछो न कयां। ॿुधो ई कोन्हे छा? पली कर असां ॿिनी गरू बोर वेठो थो कई। हलो अड़े जेतिरो न नंढड़ो कद अथई, औकात बि तो जेतिरी नंढड़ी आहे। असां औताकुनि सां इश्क कंदी आहे, औताकुनि सां। हा सही, औताकी पुटरा को बि महिमान औताक ते लड़ी ईंदो अथी, ऐं हुन ई औताक में दीनल गॾु वधी वेंदो आहे, सॼी राति पियो हिंगू कंदो आहे। हा हा हा, ये मेरा वञी ॿाहिरि हिक ॿिए खे ॾियो। निकिरो हितां, शिकिल गुम कयो पंहिंजी, न त नंढड़े रेस खे दाह ॾेई तव्हां ॿिन्हिनि खे पुछड़ो कराईंदसि। हुरा कसम आहे तुंहिंजे सिर जो, मां तोखे तंग करण कोन आयो आहियां। हीअ ॾिस, मोरागी मच्छी तुंहिंजे लाइ ऐं वॾो डंभरो वठी आयो आहियां। क़बूल पवे हिन मिसकीन बेवाह आशिक़ प्यारे जो। सजाए रुगया सस्ती भाॼी पारोसी भाॼी कयूं, भंगो बेटो ई हुरा वटि। हुरा हे ॾिस, मां सिंधी बकर जो ॿाकरो गोश्त जे लाइ वठी आयो आहियां, क़बूल पए। हिकिड़ो ॿाकरो गोश्त वठी आयो आहे, ॿियो मच्छी वठी आयो आहे, हाणे कंहिंखे जवाबु ॾियां? हुरा तूं रुगो मूं ॾे इहे नेण खणी मुस्कुराए ॾिस त मां हीअ रखी मच्छी ऐं हलियो वञा। हुरा तूं रुगो न किने बूथ ॾे थोरो इहो मुस्कुराए ॾिस त मिसकाल भॼे। मां तव्हां ॿिन्हिनि खे मुस्कुराए ॾिसां, अखियूं बंदि कयो, ऐं मुंहिंजे अखियूं खोलण खां पहिरीं जे तव्हां ॿई था न वियो त न ढे रही सघो, तव्हां ॿिन्हिनि खे बेइज़त कराईंदसि। कोई सामान तू हाथ रखा। हलो ॾिसी छा थो, हलो हलो। कुतो जीअं टुकर खे चिंबड़ी पवंदो आहे, ईअं पुट चिंबड़ियो पियो आहे। मां साथ वात पाणी पियो ॾेई ॾियां। पाणी कोन थो थिए, पर तूं भला परते मों करे खान नथी ॾी त। मां साथ मलूका न पंहिंजो भंडारो भॻो आहे, हुन मां 1000 रुपयो निकितो आहे, 1000 रुपयो। वाह, शाबाश अथसि। आहे निढड़ी पर सोच वॾी अथसि, पंहिंजी ख़र्ची रखंदी वई आहे न, तॾहिं एतिरा पैसा निकिता अथसि। पंहिंजी ख़र्ची मां कोन गॾु कया अथसि, उन जा पैसा बाबा मूंखे ॾींदो आहे, ऐं हू पंहिंजा पैसा खाए चट करे वेंदी आहे। उहे भंडारे में कंहिंजा पैसा थी विझे, उनखे मां साथ अलण ख़र्ची ॾींदो, उहा भंडारे में विझंदी वेंदी हुई। हाणे ॾिसजां, जेका बाबा पैसा ॾींदो न कपिड़नि लाइ,
उन मां उहो 1000 गॾाए मूंखां भलो वॻो वठंदी। तोखां भलो वठंदी? अलाए कीअं भलो वठे। मां साध हे वठ 1000। 1000 जो नोट? इहो 1000 पंज पैसनि में विझी उन खां बि भलो वॻो वठजांइ। हली ख़बर पई न अलणे खे। मां साथ एतिरा पैसा मां किथे ख़्वाब त कोन थी ॾिसां। भई मां चेक कयां। न ख़्वाब न आहे। मां साध ख़्वाब न आहे, हक़ीक़त आहे। ये तो मूंखे बि ख़बर पइजी वई, हक़ीक़त आहे। चई त ॿिया बजाए चक न आन। चङो पोइ ॾे मां रखां थी। वॾी खां बुखी 1000 हेॾो सारो ॾिनो तमां अञा जी थी ॾे। मां साथ सच ॿुधाए इहे पैसा किथां आंदा अथव? किथे वरी मासी जी पेतीअ खे दारो त कोन ॾिनो अथव? पेती खे दारो? मैं थोड़ी आहे जो उनखे दारो ई कटी ॾींदासीं ऐं उहो असांखे खीर ॾींदी। मां साथ सच ॿुधाए तोखे कसम आहे। मुंहिंजो कसम न करिजांइ। इहो मां तोखे जुमिलो चवंदुसि त तोखे कसम आहे मुंहिंजो। इहो न पुछजांइ इहे पैसा मूं किथां आंदा आहिनि। मां साथ मुंहिंजी कसम सां ईअं थो लड़ाई जीअं कांव सोट मुखड़ी जी गुलेली खां लड़ाईंदो आहे। मां साथ ईअं सम्झ कुझु वक़्तु अॻु में कंहिं बेइज़ती असांजी बेइज़ती कई, उनजो भाड़ो अॼु मिलियो आहे। मां साथ मां तुंहिंजी ॻाल्हि कोन सम्झियमि, खोले ॿुधा। मां साथ इहा ॻाल्हि खोलणी न आहे। इहा जे ॻाल्हि खुली वई न उनजी हाकू खुली वेंदी। सियाणी थी उहा चवणी कोन ॿुधी अथई? कहिड़ी चवणी? उर्दू में कोन चवंदा आहिनि आवाम खाओ पेड़ा मत गिनो। चरिया ईअं कोन चवंदा आहिनि। महाराज इन चवणी खे भला सिंधी में छा चइबो आहे? सिंधीअ में चइबो आहे अंब खा वण न गिण। महाराज पोइ तूं बि ईअं कर, तोखे 1000 मिलियो न, कंहिं ॾिनो ऐं कंहिं वरितो, किथां आयो छो आयो इहो विसारे छॾ। ठीकु आहे विसारे कोन मूं वटि। कोन्हनि न कोन पर अंबड़ी जो अञा आदत अथई। हेॾो 1000 हिकिड़ी ज़रड़ी कंजूसरी थी। किथे वरी हलण वलण पेटी जे ताले के मरोड़ तो कोन ॾिनो, असुल मखण लॻाए। न त अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। अलण वलण मुंहिंजे मथे ते हथ रखी कसम खाधी आहे त हाणे पेतीअ खे हथ कोन लाहींदा। मासी हेॾा ईअं पीए त कोयल किरड़ी खे बि गॾु करे वठी अची आ। अम्मा इहा त मुंहिंजे घर आई कोन्हे। असी ॻाल्हि आहे सिधी, मूंखे पंहिंजो 1000 ॾे पोइ तूं पंहिंजी खट खणी वञ। शाबाश थी माई, 1000 जे करे खणी तव्हां अखियूं पुटियूं आहिनि। 1000 रुपया हो को लख त कोन मां तव्हांजो खाई वञा। ही वठ पंहिंजो 1000 चेक कर। असी मत खसी, असी मत खसी, असी मत खसी, असी मत खसी। अमा मलूका ॾिसी थी कोयल जा कम केॾी महिल खां घरां निकिती आहे, अञा ताईं घर कोन आई आहे। बाबा तू न कोयल किरड़ी के मथे ते चाढ़े छॾियो आहे। तुंहिंजे लाड प्यार जे करे न ईअं थी करे। अमड़ छा कयां? अमा मलूका तव्हां धीअरूं न मूंसां अंगल कंदियूं आहियो त मां टारण जी कोशिशि बि न कंदो आहियां। अंगल मञी वेही रहंदो आहियां, असुल मखण लॻाए। बाबा मासी चाढ़ी हूंदी का सुठी भाॼी, कोयल त ईअं बि पेटू आहे वेही रही हूंदी। अदा चङो थियो तूं हिते आहीं। मां त तकड़ में आयसि त किथे तूं ओता किथे न हलियो वञ। अदी वे 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 ख़ैर त आहे न, किथे वरी हलण वलण पेटी जे ताले के मरोड़ तो कोन ॾिनो, असुल मखण लॻाए। न त अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। अलण वलण मुंहिंजे मथे ते हथ रखी कसम खाधी आहे त हाणे पेतीअ खे हथ कोन लाहींदा। मासी हेॾा ईअं पीए त कोयल किरड़ी खे बि गॾु करे वठी अची आ। अम्मा इहा त मुंहिंजे घर आई कोन्हे। भेण हितां त मोकल वठी वई आहे त मां मासी घरां थी थी अचां। बाबा आई अथई चाल में है। हाँ मां चाल में आया है मिल्की मकोड़ी। पोइ वरी जल्दी में चिड़ी पवंदी आहीं। अमड़ कोयल काॾे हली वई आहे? मासी तुंहिंजी चए पई त असां ते धको न आई आहे। बाबा मूंखे मितेरी ॻाल्हियुनि में विहारे छॾियो। मां मासी जे घर वई हुयमि पर 12 तालो लॻल हो। अदा वकील बणिजी इहो सवाल न करीसि, तूं मूंखां पुछ त मां कहिड़े कम लाइ आई आहियां। भेण ॿुधा
ख़ैर में अचणु थियो आहे? अदा तोखां पैसा चेक कराइणा हुआ, मूंखे थोरो घटि ख़बर पवंदी आहे। मासी कंहिंजा पैसा चेक कराइणा आई? अम्मा अॼुकल्ह मार्केट में अहिड़ा नकली नोट अची विया आहिनि जो सुञनि जे खीसे में बि हज़ारनि जा नोट पिया आहिनि। मां त वलण बि सुनो टाका जल्दी में मूंखे 1000 कढे ॾिनई। किथे इहो 1000 बि कूड़ो त न आहे? भेण ॾोकर ॾे भला चेक कयां। हा अदा ॾेई थी बि। अम्मा मलूका ही वठ, ही ॾे अदा खे। अदी ही त कूड़ा आहिनि। हाँ कूड़ा आहिनि? गुंदड़ी तू छो थी रोई? मुंहिंजो मतिलबु बता, मुंहिंजो 1000 न मुंहिंजो मासी जो 1000 कूड़ो निकितो, मारो बि न। अदा भला ही नोट ॾिस, ही बि नकली त कोन्हे न के? सच्चा नोट आहिनि? हाँ ही सही है न? अमाने ही सच्चा है तो को 2000 जो सपूरा मूंखे चूनू हणी वई। मासी या अड़ीड़ बला है बदनियत। मुंहिंजी मासी सां ठगी कई अथसि। अचे या असांजे घर त ॾियूं सां हिनखे ठौकी मार। मां बानू जी जीअं का 10,000 उधार वठी आई आयसि। इहा ॻाढ़े मथे वारी आई त मूंखे ॾे 2000 उधार त मूं कढी ॾिनमांसि। वरी मूंखां वठी हली वई, वरी मोटी आई, चई त इहे 2000 नकली आहिनि। अदा मूंखे हलण वलण जो कसम आहे, इन ॾींहुं पैसनि मां हुनखे 2000 कढी ॾिना। भेण तोसां अरीड़ या अटकल करण थी चाहे, तुंहिंजा 2000 फबाइण थी चाहे। अलाए कीअं थी बश्क कयांसि, मां घर वञी घिलाड़ो करे इहे 2000 वठी ईंदीसांसि। चऊं अदा हाणे मां हलां थी। मासी चांहि त पी वञ। न मां वञा थी, अलाए घर में वञी भागा हूंदा की कोन हूंदा, वरी पोइ ईंदसि। भाॼाई कंहिंजी खट खणी आई आहीं? सफूरा जी खट खणी आई हां। महीनो थी वियो अथसि, ॾोकड़नि खां रुॻो पई ॾटा ॾे। सुठो कई भाॼाई, पक पैसा कोन ॾे हा। हाणे पैसा खणी ईंदी त खट बि ॾींदीसांसि, न त खट हिते पई हूंदी। भाॼाई जेकॾहिं 500 खणी अची तोखे ॾिनसि ऐं चए त 500 बाद में ॾींदसि, पोइ छा तूं खट खणी ॾींदी? 500 ॾींदी त खट जी वाॾण ऐं हिकिड़ो पाव कढी रखंदीसांसि। बकाया ॾियण ईंदी त पोइ भली खणी वञे। भाॼाई कढूंसि खट मां हिकिड़ो पाव ऐं वाॾण। भेण सुहिणी ॾिसूंसि था अॼु इन ॾाइण खे, मता हुनजा पुट अचनि सॾु करे खट खणी वञनि। ऐं सुमड़ी वाड़ी मई खट खणी आई आई मुंहिंजे घरां, सो बि पैसनि जे करे। हा खणी आई आहे, तूं छा कंदी? पैसा वापसि नथी करी त खटूं खणंदासीं न तव्हां जूं। तौबा तौबा, तव्हांजो कर्ज़ त पठाणनि जे कर्ज़ खां बि ख़तरनाक आहे। असी ॻाल्हि आहे सिधी, मूंखे पंहिंजो 1000 ॾे, पोइ तूं पंहिंजी खट खणी वञ। शाबस थी माई, 1000 जे करे खणी तव्हां अखियूं बुटियूं आहिनि। 1000 रुपया हो को लख त कोन मां तव्हांजो खाई वञा। ही वठ पंहिंजो 1000 चेक कर। भाॼाई नोट चेक कर, वरी ना नकली खणी आई हुजे। ही मां पंहिंजा पैसा खणी आई आहियां, असली आहिनि, नकली न आहिनि। असली आहिनि त खट खणी वञ पंहिंजी। शाबस अथव, मां ही खट कीअं खणी सघंदसि? मूंखे घर पहुचायो खट। असांखे लाचार कोन्हे, पंहिंजी खट खणी वञ। अमड़ हीअ खट ॻरी आहे, मां कीअं खणी सघंदसि? पाण में बि त एतिरो ई वज़न अथई न, पोइ पाण खे खणी कीअं थी घुमी? हीअ जेका मुंहिंजी बेइज्जती थी आहे न, इहा अधी हुरां जे करे मुंहिंजी थी आहे। न नकली नोट ॾे आहे, न तव्हां मुंहिंजे घरां खट खणी अचो आहे। मासी हुरां खे वठी अच त खट में हथ विझराईंदी, असां मां हाणे खट में केरु हथ बि कोन विझराईंदई। मां अधी हुरां सां त पाण हिकु हिकाणी कंदसि, पर खट खणी मां पहिरीं घर रखां। आनो थिए सॼी राति ॻाल्हि साॻी आहे, रुगो जुमिले मां मिठी ज़ात कटे बानो गंढे छॾियो अथमि। इहो त ठही कोन थो। हरू भरू खणी डारो कयो अथई, मां साथ मिठी ज़ात, कुकड़ को त खाऊं राति। इहो जुमिलो त हो जमालो खां बि पुराणो आहे ऐं सही आहे। मां साथ
राति मूंखे ख़्वाब में कुकड़ आया हा कुकड़ ऐं चवनि पिया त असां मासातनि जो कहिड़ो ॾोह कयो आहे लिकी लिकी मिलो पाण ऐं वरी कुसजो असां सची मासात हा बांगा कुकड़ न कनि पिया कुकड़ू कू ऐं जेके मादियूं कुकड़ियूं न कनि मासात कुकड़ ॿियो छा पिया चवनि मूंखे कसम आहे पंहिंजे भाउ वलण जो जेकॾहिं मां कूड़ हणां न त मूं वारो भाउ वलण फतकी मरी पए मासात हाणे ईअं कोन चवंदासीं कुकड़ को त खाऊं राति मासात मिठी राति मूं त राति इरादो करे छॾियो त हाणे ईअं कोन चवंदासीं जो वीचारनि कुकड़नि खे कावड़ अचे मासात नौकर थिए सॼी राति हाणे न मासी जी पेती जो तालो न भंजो हिन पेती में मासी असांजे ॾाज जा पैसा रखंदी आहे मासात हाणे असांखे ताले भञण जी ज़रूरत कान पवंदी असां डुप्लीकेट मुंहिंजो मतिलबु आहे हाणे असां तालो कोन भॼंदासीं मुंहिंजी मिठड़ी मासात हाणे मिठो कराए वात त वापसि घर वञा मासात वापसि घर वञनि तुंहिंजा दुश्मन मासात मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे घर छो वञनि वञी को नुक़सान कनि त पोइ मासात ईअं चइबो आहे वञनि तुंहिंजा दुश्मन बाक़ी केरु आहे हिन ॻोठ में जेको मुंहिंजी मलूका जो नुक़सान कंदो खंधियूं घणी छॾींदोसांसि मासात इहो खंधियूं छा आहिनि इहो एतिरो सोलियूं आहिनि छा खड़नि में जो सभु को कावड़ में ईअं ई चवंदो आहे मासात मूंखे कसम आहे हिन वण जो जंहिंजे हेठां बीठा आहियूं मूंखे बि ख़बर कोन्हे त कंधियूं थींदियूं छा आहिनि असां त सदाईं इहो रुमाल खणंदा आहियूं कंधियूं त कॾहिं खयूं ई कोन्हनि पोइ मोतबर थी वियो मिसाल छो ॾिनई त खंधियूं खणी छॾींदोसां नाराज़ न थी मुंहिंजी मिठड़ी मासात मां हिन मिसाल खे मिटायां थो मलूका हाणे जॾहिं को तोसां फिटाईंदो त मां हुन जूं खटूं खणी छॾींदुसि खटूं बस चढ़ी वण ते कोन थो सघी खटियूं खणंदो मलूका मलूका ओ मलूका असी मत खसी असी मत खसी